अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गड़ियासीन टाउन कमेटी के एडमिनिस्ट्रेटर ऐं टाउन ऑफिसर की गडियल प्रेस कॉन्फ्रेंस। गड़ियासीन टाउन कमेटी के एडमिनिस्ट्रेटर आसिफ अली दायो ऐं टाउन ऑफिसर गुलाम मुर्तज़ा जागीरानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इख़्तिलाफ़ साईं हुजे हा त कोई भी इख़्तिलाफ़ न आहे। दरअसल मुंहिंजे दर जे अॻियां राति जो वाक़ियो पेश आयो, किचिरो उछलायो वियो। हाणे कंहिं बि उछलायो, ॼाणी वाणी उछलायो या ज़ाती असांजी दुनिया सां बि रबत न आहे। असां त शहर जी ख़िदमत जे लाइ आया आहियूं, पर माण्हुनि खे को नथो बर्दाश्त थिए। असांखे सबूत करिणो आहे, पोस्ट ते वेठा आहियूं, बर्दाश्त कंदासीं। उन ॻाल्हि खे हिन जी टीएमओ ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो वियो आहे, पाण में इख़्तिलाफ़। हालांकि असांखे कोई बि इख़्तिलाफ़ न आहे। असां सॼी सुबुह जो सॼे शहर में विज़िट कई आहे, सुठे नमूने सां असां कमकार कयूं था। बाक़ी माण्हू ॻाल्हाईंदा रहनि, तनक़ीद हाणे ख़ुशि त अलावा बि न हूंदा आहिनि, उन लाइ उन वटि माण्हू न हूंदा आहिनि। बाक़ी टीएमओ साहब वेठो आहे। मौजूदा टाउन ऑफिसर गड़ियासीन जीअं त हिकिड़ो फेसबुक ई राति वाक़ियो पेश आयो जेको असांजे एडमिनिस्ट्रेटर साहब जे घर जे ॿाहिरां कचिरो ठाहियो। उन्हनि जी बि इन्वेस्टिगेशन मूं कई आहे, उन ताईं पहुता आहियूं। उहो ई आहे ब्लैकमेलर जेको असांजे अंदरूनी तौर ब्लैकमेल करणु, हथाखोरी घुरणु सिखिया, असांखे ई पैसा ॾियो, ईअं कयो, हे असांजा कमकारी कयो। ऐं मूंखे जेको सम्झ में आयो आहे त ही जेके बि शर्पिसंद आहिनि उहे गड़ियासीन जे सफ़ाई जो अमन तबाह करणु चाहिनि था। असांखे जेको असांजे लाइ चवनि था त इख़्तिलाफ़ आहिनि एडमिनिस्ट्रेटर हुन में टाउन ऑफिसर में, उहो अवां जे साम्हूं वेठो आहे। अॼु असां ॿई ऑफिसर हिकिड़े दोस्तनि भाइनि ॾींहुं पूरे शहर जी सुबुह खण विज़िट में वियासीं, 2.5 कलाक हीअं इंक्रोचमेंट करे सफ़ाई जे हवाले सां मोटिया आहियूं। उन खां अलावा तव्हां जेके बि असांजा रजिस्टर्ड जेके सहाफ़ी दोस्त हुया उहे असां सभु गॾु हुया। ऐं असांजो जेको बि किरदारु आहे उहो गड़ियासीन जे सुठनि माण्हुनि खां लिकल कोन्हे सघे जा। की जेके बि ब्लैकमेलिंग करणु चाहिनि था, असां कॾहिं उनजी ब्लैकमेल में कोन ईंदासीं। ऐं उन्हनि जे लाइ मां सुभाणे सघे जा उनजे जिते बि जंहिं इदारनि में कमु कनि था उनजे लाइ आला अख़्तियारनि खे लिखंदुसि ऐं उनजे लाइ हर इदारे में वञी करे उन्हनि खे बिल्कुलु असांखे जवाबु कयूं। बिल्कुलु असांजी ऑपरेशन जारी आहे। इंशाअल्लाह ताला इहो मुकमल ऑपरेशन गड़ियासीन में कयो वेंदो ऐं सभिनी ही शहर गड़ियासीन सिर्फ़ु गड़ियासीन वारनि जो न आहे, असांजो बि आहे। असां नंढा थी वॾा थी हिन शहर में पढ़िया आहियूं। इंशाअल्लाह ताला पंहिंजे भरपूर नमूने सां किरदारु अदा कंदो। असांजी सफ़ाई सुथराई जेका आहे उहा बिल्कुलु असांखे सुठे नमूने हली रही आहे ऐं बिल्कुलु असांजो सफ़ाई ते कंट्रोल आहे। ऐं रोज़ु असीं विज़िट कंदा आहियूं कि जेके बि इहे फेक जेके फुटेज आहिनि उहे जेके असांजा डस्टबिन जिते जमो थींदा आहिनि उतां जा इहे ब्लैकमेलर ज़ूम करे पिक कढी उहे फेसबुक ते वायरल करे सघे था